दुनिया जी कामयाबी कामरानी इहा आहे जो महबूब मुस्तफा जी गुलामी नसीब थी वने। कुरान जा लफ़्ज़ फ़क़त फाज़ फ़ौज़न अज़ीमा, इहा ही वॾी कामयाबी आहे, इहा ही ज़बरदस्त कामयाबी आहे। ख़बर पई त दुनिया में अचण सां रुगी पैसो दौलत इज्जत शोहरत गॾु करण सां कामयाबी नाहे, कामयाबी मिलंदी त महबूब जे दर ते नसीब थींदी। समझो था कि न कोन था समझो? जेकॾहिं महबूब जो दर मिली वञे त उहा ई दुनिया आख़िरत जी कामयाबी आहे। माण्हू चवंदा नबी ॿुधनि कोन था, या रसूल अल्लाह चवंदा इहो शिरक आहे। नबी त परे जी ॻाल्हि आहे, पर को माण्हू पीराने पीर दस्तगीर सां हुब रखण वारो आहे, दस्तगीर जो गुलाम आहे, गौसुल आज़म वेठो बगदाद में आहे, पर पंहिंजे मुरीदनि जी मदद जे लाइ हिन पहाड़नि में बची सघे थो। दस्तगीर जो शेर आहे साईं जो कसीदा गौसिया, नजर तो इला बिलादिल्लाहि जमा, नजर तो इला बिलादिल्लाहि जमा, नजर तो इला बिलादिल्लाहि जमा, कखरदलतिन अला हुक्म इत्तिसाली। हजरत पीराने पीर दस्तगीर फरमाइन था, अल्लाह जे समूरन शरण के मूं इएं ॾिठो आ जे सरे जो दाणो तरीअ ते रखियो हूंदो आहे। सरे आ न सरे जो दाणो तरीअ ते रखो त उहो ॿिए कंहिं खां कोन पुछा कि भाई छा पियो आहे, जो नंढो आहे वॾो आहे, उनजी साइज़ उनजो रंग ॿिए खां कोन पुछा कबी, उनजी ख़बर माण्हू खे पाण की कल पइजी वेंदी आहे। दस्तगीर तो फरमाए अल्लाह जा समूरा शहर ईअं ॾिठम जीअं सरे जो दाणो तरीअ ते रखियो हूंदो आहे। शहरन में तो खुशदार भी शहर आ, कोयटा भी शहर आ, बेलो भी शहर आ, तवाजो साईं मुझा वड भी शहर आ, साईं मुझा तवाजे ला कराची भी शहर आ, हैदराबाद सिंध बलोचिस्तान पंजाब पाकिस्तान जा शहर, हिंदुस्तान जा शहर, दुनिया जा शहर हिकड़ो ब न। हजरत पीराने पीर तो फरमाए जेके अल्लाह जा शहर आहिनि, वो जमीन ते हुजन या जन्नत जा शहर हुजन, हड़ई शहर मु पाण अखियुनि सां ॾिसी छॾिया आहिनि। नचे व सुभान अल्लाह। जे दस्तगीर सुनो अल्लाह जे समूरन शहरन के ॾिसी सके तो दस्तगीर के दस्तगीरी मिली मुस्तफा जे सदके आबा। पीरान पीर दस्तगीर जो शान बुलंद थियो महबूबन जे सदके आ ना। जे नबी जे सदके पीराने पीर जेको बचड़ो आ, नबी जो शहजादो आ, नबी जी औलाद मां आहे, तेजो शान इहो आला थी सके तो बुधा महबूब मुस्तफा करीम जी जात जो शान केडो आला होंदो। शान मुस्तफा नचे ही सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरिया लोहे शरीफ जा, इते सिंध जो शहर आ पिरिया लोहे, उते साईं जी मज़ार हुई, हींअर मज़ार आहे उते साईं जी वेंदा हुया, जंगल में निकरी वेंदा हुया, बहराड़ी में वनी अल्लाह जी इबादत कंदा हुया, रब जी बंदगी में वेठा हूंदा हुया। हिकड़े दिहाड़े औरत रस्तो भुलजी वई, साईं जन जी खिदमत में अचे पोती चई किबला राह भुलजी वई आहियां, रस्तो भुलजी वई आहियां, मूंखे पिरिया लोहे वञणो आ। साईं जन फरमायो मां किॾे वेंदी आहियां? चई पिरिया लोहे वञणो आ। सिंधी में पिरिया लोहे जी माना आहे पिरीअ जो ॻोठ, महबूब जो शहर, महबूब जी झूपड़ी। हजरत मोहम्मद इस्माइल पिरिया लोहे वारे जो पिरिया लोहे लफ्ज़ ॿुधो, साईं जन जे मथां वजद जारी थी वियो। साईं फरमायो मां किॾे वेंदी आहियां? किबला पिरिया लोहे वेंदी हुअसि। साईं फरमायो मां हलिया मुंहिंजे पोयां, तोखे पिरिया लोहे थो वठी हला। ॿ क़दम जो हलिया त महबूब मुस्तफा जो साओ रोज़ो अखियुनि जे आॾो अची वियो आहे। सुभान अल्लाह सुभान किबला हे किथे अची वियासीं? हे त पिरिया लोहे न अम्मा केड़े पिरिया लोहे जी गाल थी करे? चई किबला वो सिंध वारे पिरिया लोहे जी गाल थी कयां। साईं जन फरमायो अम्मा तुंहिंजे पिरिय जी लोहे त अले केड़ी आ, मुंहिंजे पिरिय जो झुगो इहो सामो साओ रोज़ो अथई। नचे ही सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए मखदूम इस्माइल पिरिया लोहे वारो
वेही सिंध मां बकदम हले त मदीने पहुची सके तो हाँ सिंध मां बकदम हले मदीने पहुची सके तो अच्छा मदीने वारो एक निगाह सां असां आशिकन जे लाइ हिते बलोचिस्तान में कोन थो अची सके हा न महबूब जी ज़ात बाकमाल आहे अफसोस है मानुन जी सोच ते जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात के घटाइन या मुसलमानिया यो ईमान आ महबूब जो कलमो भरियो ऐं वरी नबी जो शान घटाइण जी कोशिश कयो और असां सिंध जो वडो मशहूर शायर हुयो साईं गुलाम नबी महेश रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जन्नत में जगह देस सोदो शेर आहे साईं जो त पान सुर्खी खां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा ओ तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा हू मोहम्मद तू ममड़ो हम सरीअ में हैफ थई जदा नबी असां जहिड़ो हैफ जी तुझे अकुल थी हू मोहम्मद तू ममड़ो हम सरीअ में हैफ थई हू मोहम्मद तू ममड़ो हम सरीअ में हैफ थई तुझो हिक लक़ब लहाबी लख लक़ब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा है सूह में सुहणे का ज्यादा को भी सुहणो को ना है सूह में सुहणे का ज्यादा को भी सुहणो को ना सूह में सुहणे का ज्यादा को भी सुहणो को ना छो त पंहिंजा हथ फरमाया हथ पाक रब महबूब जा पंहिंजा हथ फरमाया हथ पाक रब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा सुभान अल्लाह नची सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे ख्याल में हाने थकजी पिया आयो तवी हो सांझी ताईं त आऊं बि कोन वेंदुसि इस्माइल आणी वञण वारो प्रोग्राम आहे अल्लाह खैर कंदो रब खुश कंदो आबाद हूंदो सदाई मिठा नबी जी मोहब्बत नबी जी चाहत असुल हकीकत आहे हिकिड़ो माण्हू चवे त मूंखे नबी जी ज़रूरत न आहे बस अल्लाह अल्लाह कंदो कम बेड़ो पार थी वेंदो मिठा ओ वतायो फकीर हुजे वतायो फकीर सिंध जो वतायो फकीर ॿुधो अथव नालो वतायो फकीर दरिया पे उकरियो त हिकिड़ो हमरा आयसि उन चयसि मूंखे दरिया पार उकार हल तो वठी तो हला बुजुर्ग ये पानी में गिड़ियो तबा चेजे वतायो 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 बियो कुछ भी न चेजे रस्ते ता हलूं था पर दरिया पार दो करया चेजे वतायो वतायो बस इहो वजीफो थई ठीक आ गिड़ी पे दरिया में होए तो जे वतायो 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 थोड़ो विच दरिया ते पोता सिंधु दरिया अग में मौज हुंदी हुई साईं सो चींद वतायो ते कन जो लातई तो वतायो फकीर वर पे चे अल्लाह 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 फकीर अल्लाह अल्लाह जे जिक्र में मशगूल होयो त हिन चो फकीर पाण अल्लाह अल्लाह तो चे मुखे वरी जो वतायो वतायो कर यह बेवाजिबी आ ओ वतायो वतायो जड़े अल्लाह अल्लाह शुरू कई रब जो नालो जो वरतई तो वरी वो पानी में बुडण लगो साईं ॾिसी फरमाए सभा अग में वताए ताईं त पहुच पो अल्लाह ताईं जंप जंप जी कोशिश कर अग में फकीर ताईं त पहुच अल्लाह जे फकीर ताईं पहुच पो अल्लाह ताईं पहुच जाए अल्लाह ताईं पहुचण जे ला फकीरन जी जरूरत होंदी आ मिठा जे अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं समझो था पोतो मानू बताए फकीर ताई कोने वरी गाल डायरेक्ट महबूब मुस्तफा जी अल्लाह जी वनी करे मिठा अव्वल महबूब मुस्तफा जी गुलामी में अचो पो दिसो त कियं दा रंग लगन अल्लाह जी मेहरबानी है
न चई सुभान अल्लाह। मोहब्बत भी एड़ी हुजे जो जहान के खबर पवे ही तू गली में रोड ताई गुजरी वनी ना तो मानू दिसण वारा चवना बा ओ यो महबूब मुस्तफा जो आशिक पे तो वने। सहाबी साहबा किराम नबी जा गुलाम सहाबी ये गुजरी विंदा त मक्के जा मुनाफिक ऐ मुशरिक चवंदा हा उलाए मजानीन ओ ये चरिया पे दा वणो चरिया चरियो चवंदा हुआ साहबा किराम के छो जो ये गली गली नगर नगर हर जगह ते गोठ में होजन शहरन में होजन बहराड़ी ते होजन अकेला होजन यारन में होजन दोस्तन में होजन हर जगह हर घड़ी पंजे महबूब मुस्तफा जी गाल कंदा रहंदा हुआ। समझी दो कि न कोंदो समझी जरे हिता वापस वनी ना को मानू पुछा करे तवा छा सिखी आयो आई साईं आयो पीर साहब सिंध में आयो जलसे ते ता के गाली बुधायो छा सिखी आए जे त महबूब मुस्तफा जी गाल सिखी आयो है। हबीबन करीमन फरमायो मुसलमान जे मथा मुंह नबी जो हक को आहे महबूबन फरमायो त मूसा मोहब्बत रखे पंजे बच्चन के पंजे घर वारन के मुजी मोहब्बत सिखारे। समझो था कि न कोंदा समझो नबी जी मोहब्बत सेखारियो पंजे बच्चन के अबा पुटड़न के विहारे बच्चन के विहारे घर वारन के विहारे गडे ऐ उनन सा नबी जो गालियों कयो हाने तवा के पान के नबी जी गाल याद होजे तो तवा बच्चन के बुधायो हां सिखदा इंशाअल्लाह अल्लाह कंदो वलियन जी सोबत में वेहंदो तो बेड़ा पार थी विंदा। ऐ तू दिल से इरादो कर त महबूब मुस्तफा सा मोहब्बत रखा तो दिल से इरादो कर इंशाअल्लाह अल्लाह पाणे तुझे ला राहू खोलींदो। मदीनो परे ना है हिकड़ी विख खड़ंदे हो मोहम्मद इस्माइल पिरिया लोए वारे वांगुर त इंशाअल्लाह तू बलोचिस्तान में मदीने पहुंची वेंदे। समझी दो कि न कोंदो समझी मिठा हुब हुजे मोहब्बत हुजे हेगड़े जे मोहब्बत हुंदी त मेलन जा पंध घड़ियुन में गुजरी विंदा हन पर जेके हुब ना है त एकड़ो किलोमीटर बे वडो दूराहो पंध लगंदो आ। हुब ना है त किलोमीटर बे दूराहो पंध लगंदो आ पर जे हुब हुजे मोहब्बत हुजे त मेलन जा पंध भई अख छिंब में पार थी विंदा हन। हुब रखमत नबी जी ए नबी जी मोहब्बत आए जो नबी जी दिनल रात अमल करे देखारियो महबूबन जे दिनल रस्ते ते अमल करे देखारियो जे अमल नसीब ना है त मोहब्बत केड़ी। सिंधी में चवंदा है भाई यार वणंदो आ त यार जो पार भी वणंदो आहे यार जी गाल भी वणंदी आहे। मजनू मजनू बुधो दो न मजनू लैला मजनू जो वाक्यो मजनू के मानू दिठो त गली में एकड़ो कुत्तो जे उन कुत्ते जा पैर पे चुमे मानू चेस मजनू तू इंसान वरी कुत्ते जा पैर तो चुमी जी हावदा तवा सच्चा आयो पर हे कुत्तो को आम कुत्तो न एकड़े दिहाड़े मु दिठो मुजी लैला जी गली में पे हलियो मुजी लैला जी गली जो कुत्तो आए अरे हे एकड़ी औरत जो असा मोहब्बत रखण वारो उनके पांजी औरत जी मोहब्बत में एडी गाल अची वे जो बीका से नजर ही कोन पी अचे मिठा असा त मुस्तफा करीम जी मोहब्बत रखण वारा आयूं न। समझो था सहाबी सुभान अल्लाह सहाबा किराम जो अकीदो छावियो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत सैयदना ज़ैद रज़ियल्लाहु तआला अन्हु मक्के में गिरफ्तार करे आया। हजरत सैयदना ज़ैद रज़ियल्लाहु तआला अन्हु के अबू जहल चयो त फांसी ते चाढ़ियो ज़ैद के फांसी ते चाढ़ियो फांसी घाट ते आंदो वियो आ फांसी ते बिहारियो वियो आ गिची में फांसी जो फंदो विधो वियो। अबू जहल चयो ओ ज़ैद छा तू चाही तो तुझी जगह ते मोहम्मद मुस्तफा होजे ऐ तू जेको सो नबी जी जगह ते हुजी त पो तुझे ला केडी खुशी जी गाल हुंदी। हजरत ज़ैद तो चवे ए अबू जहल ए काफरो ये त हिकड़ी जान वा जे लख जानियो होजन वारे वारे सा पाजे महबूब जे नाले ते कुर्बान करे छड़िया। हजरत सैयदना खुबैब रज़ियल्लाहु तआला अन्हु के बरंदड़ टांडन जे मथा सुमारियो वियो आ टांडा बरन पिया बाह बरे पई। हजरत सैयदना खुबैब के उन टांडन ते सुमारियो वियो। ओ खुबैब मोहम्मद मुस्तफा जो दीन छडींदे आन नबी जो दर छडींदे आन। हजरत खुबैब तो चवे ये चर्बी पगरजी वने जिस्म पची खत्म थी वने गोश्त मुजो कोयलो थी वने
पर ए दुनिया वारो ए काफरो मुझी ज़बान ते वरीब महबूब मुस्तफा जो नालो जारी होंदो। हजरत सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला नो बिलाल हबशी पैर में रस्सी बधी मक्के जा काफर मक्के दी पथरेली जमीन ते गिलिन था ओ ए बिलाल नबी जो दर छडींदे आन जिस्म पगर जे पियो चमड़ी लही पई वने पर बिलाल जी ज़बान ते अहद ऐं अहमद जा नारा जारी आहिन। नचे सुभान अल्लाह। ओ मिठा या है मोहब्बत ओ मुझे इमाम हुसैन अली मकाम जो सिर नेज़े ते सुवार आहे पर उते भी अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी आ। सीने ते यज़ीद शिमर पलीत चढ़ी वेठो ओ हुसैन शहीद कंदो साए पर शिमर के पाण फरमाइंदा शिमर थोरो परे थी तमाम बरकतों नमाज पढ़ी पंहिंजे मालिक के याद करे वठा। मौत अखियुनि जे साम्हूं हुअण जे बावजूद हे मोहब्बत वारा हुया जिनके पंहिंजे यार जो नालो याद हुयो पंहिंजे हबीब जो नालो याद हुयो पंहिंजे रब जो नालो याद हुयो। ओ मिठा अज तू इज्जत जी जिंदगी गुजारी घर में वेठो आहीं वरी नमाज न पढ़ी वरी दीनदारी न इख्तियार करी दाढ़ी तोखे न वणे पटको तोखे न वणे नमाज तोखे न वणे डंडन तोखे न वणे नबी जी मोहब्बत तोखे न वणे यो इंसाफ नाहे। ओ प्री प्यारा जो हुब रखण वारो थियो ही त अमल करे ॾेखार महबूब जे दर ते मोट करे ॾेखार नबी जो बणजी ॾेखार जो अल्लाह ताला हबीबन करीमन फरमायो त कब्र में जॾहिं बानो वेंदो आ त कब्र में अबो छॾे वेंदो अम्मा छॾे वेंदी यार छॾे वेंदा दोस्त छॾे वेंदा पर कब्र में मुंहिंजा महबूब मुस्तफा पंहिंजे उम्मती जी मदद जे लाइ हलींदा आहिनि। नचे सुभान अल्लाह। अब पंहिंजे सिर जो सौदो नबी सां कर ना वफादारी नबी सां निभा न। मोहब्बत वारा चवंदा सां सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे नाल माही तेरे लगियां दिलियां नाल अरबी तेरे लगियां दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे। ओ मिठा नबी जी गुलामी में फायदो आ महबूबन जी गुलामी में असुल जिंदगी आहे। वह जिंदगी केड़ी अरे जिंदगी त जानवर भी गुजारन था तू इलाके में निहार बकरियों रिढूं उठ घोड़ा भी जिंदगी गुजारन पिया पर तंजी जिंदगी इए खाइंदे पींदे दुनिया ते हलंदे गुजरी वई हयाती त सा भली आहे जेका मुझे नबी जी दिन रात अमल कंदे गुजरंदी आहे। ओ मिठा कब्र में महबूब फायदो दींदई हशर में नबी फायदो दींदई दुनिया जा केड़ा शे केड़ी शे आ जेका तू कब्र में खणी वेंदे खाली हथे आयो वे अनसिबल कफन पहराए तोखे मण मिट्टी हेठ दफन करे वेंदा। हबीबन करीमन फरमायो जडे बानो मरंदो आ उनके कुल्हन ते सवार करे अबो खणी हलंदो आ बच्चा खणी हलंदा आहिनि ओ मरण वारो दाह करे चवंदो आ ओ मुझा माइटो ओ रिश्तेदारो थोड़ी देर तो मुखे घर में छजो मां पंहिंजे अब्बे के ॾिसी वठा पंहिंजे बच्चन के ॾिसी वठा पंहिंजे ॿारन के ॾिसी वठा पर बच्चा रोंदा छॾे वेंदे पुट पिया रोंदा त ओ अब्बा असां के यतीम कयो तो वञी पियो घरवारी रोंदी त मुखे ओ मुझा वर मुझा घोट मुखे यत बेवाहो कयो तो वञी पियो अब्बो रोंदो त मुखे कुराड़प में कंहिंजे आसरे छॾियो पियो वञी यार रोंदा छड़े वींदे पर मिठा वनी कब्र में अंधेरी कब्र कारी कोठड़ी में छड़े ईंदई जिते मण मिट्टी जा विझी ईंदई। हबीबन करीमन फरमायो हिकड़ी रात जेका पेरी कब्र जी आहे या तमाम अज़ियतनाक आहे एडी अज़ियतनाक आहे। हबीबन फरमायो त जेको बेनमाज़िया नमाज न थो पढ़े उन जी कब्र में अरीश नाले नांग दाखिल कयो वेंदो आ। ध्यान मुड़िया तवां जो सभनी जो तवां बुधो पिया भाऊ
हबीब करीमन फरमायो जड़ी मल मानू बेनमाजी मरंदो आ उन जी कब्र में अरीश नाले नांग दाखिल कयो विंदो आ। हबीबन फरमायो वो एडो खतरनाक नांग हुआ जे जमीन ते हिकड़ी फूक हणे त पूरी जमीन ते को साओ वण साओ सल्लो बाकी न रहे, हर शे जली रख थी वने। वो नांग उन जी बेनमाजी जी कब्र में दाखिल कयो विंदो। वो हिय जो कखींदो त 70 गज माण्हू हिय जमीन जे अंदर हलियो विंदो। मलाइक वरी उनके जंजीर जहन्नम जे जंजीरन सां जकड़े बाहर कढंदा। वरी वो नांग कखींदो जो क़यामत ताईं बेनमाजी जे कब्र में उनके यो अजाब थींदो रहंदो आहे। मुझे महबूब फरमायो तारिकुस सलात यमशी अलल अर्द तल अनहु, जने बेनमाजी जमीन ते हल